ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ है 30/4/2026। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांजी वंडरफुल यूनिवर्सिटी आहे तव्हांजी, जंहिंमें बिगड़ी खे ठाहिण वारो भोलेनाथ बाबा टीचर ठही करे तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। प्रश्न आहे, हिन क़यामत जे समय में तव्हां ॿार सभिनि खे कहिड़ो लक्ष्य ॾींदा आहियो? उत्तर आहे, हे आत्माऊं, हाणे पावन ठहिण बग़ैर वापसि घर न वञी सघंदासीं। अधु कलाक जो रोग लॻो आहे, हुन सां मुक्त थियण लाइ तव्हां सभिनि खे 7 रोज़ भट्टी में विहारंदा आहियो। पतितनि जे संग सां दूर रहो, कोई बि यादि न अचे, तॾहिं कुझु बुद्धि में ज्ञान जी धारणा थिए। गीता तूं राति गवाई सुम्ही करे। ओम शांति। इहे ॿारनि खे कंहिं चयो? छो स्कूल में वेठा आहियो त ज़रूरु टीचर चयो हूंदई। प्रश्न उठंदो आहे, इहे टीचर चई, बाबा चई या सतगुरु चई? छा कि तूं राति गवाई सुम्ही करे? इहे वर्जन्स कंहिं चया? ॿारनि खे बुद्धि में पहिरियों अचिणो खपे कि असांजो बेहद जो बाबा आहे, जेके परम पिता परमात्मा चइबो आहे। तव्हां बाप बि चयो, शिक्षक बि चयो, त साथ साथ सतगुरु बि चयो कि तूं राति गवाई सुम्ही करे। इहे तव्हांजी बुद्धि में आहे। जो स्टूडेंट्स आहिनि ऐं कॉलेज व यूनिवर्सिटी में टीचर पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि खे कोई फादर व गुरु न चईंदासीं। ये भी पाठशाला है, पोइ यूनिवर्सिटी चओ व कॉलेज चओ। आहे त पढ़ाई न, पहिरियों इहे सम्झणो आहे, पाठशाला में असांखे केरु पढ़ाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि उहो निराकार जो सभी आत्माउनि जो बाप आहे, सर्व जो सदगति दाता आहे, उहा असांखे पढ़ाइनि था। इहा सॼी रचना हुन हिकु रचता जी प्रॉपर्टी आहे। इहा सॼी रचना हुन रचता जी प्रॉपर्टी आहे, जो ख़ुदि ई वेही रचना जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि। हिते माण्हू हिकु ॿार पालण में एॾो परेशान थी वेंदो आहे। हिते बाबा हिकु शिव बाबा पूरी विश्व जी आत्माउनि खे, जीव जंतु जानवरनि खे, प्रकृति खे कीअं पालंदा आहिनि। मतिलबु ख़ुदि न पालंदा आहिनि त कंहिंखे डायरेक्शन ॾेई, कंहिंखे वरसो ॾेई पालनहार ठाहींदो आहे न शिव बाबा ई, है न। सभिनि खे ओतिरियूं आत्मा ई ॾेई छॾींदो आहे कि तव्हां हिननि खे पालो, हिननि खे पालो, हुननि खे पालो। पोइ हुन अनुसार सभिनि खे पालंदा आहिनि। केॾी वॾी रचना आहे। और सभिनि जो राज सम्झाईंदा आहिनि। एतिरा ॿार चिल्लाइनि था। ख़ुदि हेठि आयो आहे शिव बाबा ख़ुदि हेठि आया आहिनि, त बि शिव बाबा केॾा पंहिंजे नियम जा पक्का आहिनि कि जो जंहिं कयो हुनजी सज़ा मिलंदी। अगरि सज़ा सां मुक्त थियणो आहे त मूंखे निराकार रूप में यादि करो, न त सज़ा भुगतो। सभिनि जो बाप हूंदे हुए बि केॾो निर्मोही आहे, तॾहिं त पालना करे सघंदा आहिनि, मतिलबु कंहिं द्वारा बि कराए सघंदा आहिनि। तव्हां ॿारनि जनम वरितो बाबा वटि, त बुद्धि सां ॼाणंदा आहियो सभी आत्माउनि जो उहो बाप आहे, जंहिंखे ज्ञान जो सागर नॉलेज शो चइबो आहे। ज्ञान जो सागर पतित पावन आहे, ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। मनुष्य पतित सां पावन ठहींदा आहिनि। हाणे तव्हां ॿार हिते वेठा आहियो, ॿियो कोई स्कूल में कंहिंजी बुद्धि में ईअं न रहंदो आहे कि असांखे ज्ञान जो सागर निराकार बाप पढ़ाईंदा आहिनि। इहे हिते ई तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हांखे ई सम्झाइबो आहे। ख़ासि भारत ऐं आम सॼी दुनिया में कोई बि ईअं न सम्झंदो आहे कि असांखे निराकार परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। लेकिन असां हिते असांजो टीचर बाप, टीचर सतगुरु केरु आहे? निराकार। बसि साकार तन द्वारा असां उन्हनि सां मिलंदा आहियूं,
लेकिन बाबा चईंदा आहिनि न बुद्धि में निराकार यादि रहे, उन्हनि खे पढ़ाइण वारो ई मनुष्य आहे। पोइ अहिड़ो बि ज्ञान जो सम्झनि की असां आत्मा ई आहियूं, आत्मा ई पढ़ंदी आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इन ज्ञान माण्हू कीअं बि सम्झी सघंदो आहे कि ज्ञान हिन दुनिया में त आहे ई न, कोई ॿियो कोई आहे जो असांखे इहे अलॻि ई ज्ञान है न, अलॻि ई ज्ञान त उहो ई ॾेई सघंदो आहे न, बाबा उहो ई ॾेई सघंदा आहिनि न। आत्मा ई सभु कुझु चईंदी आहे, फलानी नौकिरी आत्मा कंदी आहे न ऑर्गन्स द्वारा। उन्हनि खे त रहंदो आहे कि असां फलाना आहियूं, झटि पंहिंजो नाम रूप यादि अची वेंदो आहे, असां ईअं कंदा आहियूं, असां ईअं कंदा आहियूं, शरीर जो नाम ई यादि रहंदो आहे, परंतु उहो रॉन्ग आहे। असां त पहिरियों आत्मा आहियूं, पुठियां इहो शरीर वरितो आहे, शरीर जो नाम बदिलंदो रहंदो आहे, आत्मा जो नाम त न बदिलंदो आहे न, आत्मा त हिकु ई आहे। बाबा चयो आहे मुंहिंजो आत्मा जो हिकु नाम शिव आहे, ई सॼी दुनिया ॼाणंदी आहे, बाक़ी एतिरा सभु नाम शरीरनि ते रखियल आहिनि। शिव बाबा खे त शिव ई चईंदासीं न, बसि उन्हनि खे कोई शरीर न ॾेखारींदा आहिनि। मनुष्य जे मथां नाम पईंदो आहे मां फलानो आहियां, असांखे फलानो टीचर पढ़ाए थो, नाम वठंदा आहियूं न। वास्तव में आत्मा शरीर जे द्वारा टीचर जो कमु कंदी आहे, उन्हनि जी आत्मा खे पढ़ाईंदा आहिनि, संस्कार आत्मा में ई हूंदा आहिनि, ऑर्गन्स द्वारा पढ़ाईंदा आहिनि ऐं आत्मा ई ऑर्गन्स द्वारा पढ़ंदी आहे। पाठ वॼाईंदी आहे संस्कार अनुसार, परंतु देह ते नाम जो पियो आहे उन ते सॼे धंधा आदि हलंदा आहिनि। हिते तव्हां ॿार ॼाणंदसि की निराकार बाप पढ़ाईंदा आहिनि, तव्हांजी बुद्धि काथे हली वई, असां आत्मा हुन बाप जा ठहिया आहियूं। आत्मा सम्झदी आहे निराकार फादर असांखे अची करे हिन साकार द्वारा पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जो नाम शिव आहे, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। शिव त बेहद जो बाप आहे, उन्हनि खे परम पिता परमात्मा चइबो आहे, उहे सभी आत्माउनि जो बाप आहे। हाणे उन्हनि जी जयंती कीअं मल्हायूं? आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे, उहा गर्भ में ईंदी आहे, बाबा गर्भ में ईंदी आहे, मथां खां ईंदी आहे, इहे कंहिंखे मालूम न पवंदो आहे। क्राइस्ट खे धर्म स्थापक चईंदा आहियूं, उन्हनि जी आत्मा पहिरियों मथां खां अचणी आहे, सतो प्रधान आत्मा ठहींदी आहे। कोई बि विक्रम कयो न हूंदो आहे हुनजो, पहिरियों सतो प्रधान ईंदी आहे आत्मा, पोइ धर्म स्थापना करे पोइ ॿियो शरीर वठंदी आहे। त जेकी सज़ा मिलंदी आहे उहो जे शरीर में आत्मा ईंदी आहे न उन आत्मा खे मिलंदी आहे। पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में ईंदा आहिनि, तॾहिं विक्रम थींदा आहिनि। पहिरियों आत्मा जो ईंदी सतो प्रधान थियण जे कारण कोई दुख न भोगी सघंदी आहे। अधु कल्प जॾहिं पूरो थींदो आहे तॾहिं विक्रम करणु लॻी वेंदा आहिनि। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बराबरि सूर्यवंशी राज्य हुयो। ॿिया सभु धर्म पोइ ईंदा आहिनि। भारतवासी विश्व जो मालिक हुयो, विश्व जा मालिक हुया। भारत खे इहे अविनाशी खंड चइबो आहे, ॿियो कोई खंड हुयो ई न। त शिव बाबा आहे बिगड़ी खे ठाहिण वारो, भोलेनाथ शिव खे चइबो आहे, न कि शंकर खे। भोलेनाथ शिव, बिगड़ी खे ठाहिण वारो। शिव और शंकर हिकु न आहे, अलॻि अलॻि आहे। ब्रह्मा विष्णु शंकर जी कोई महिमा न आहे, महिमा सिर्फ़ु हिकु शिव जी आहे जो बिगड़ी खे ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि मां साधारण बूढ़े तन में ईंदो आहे, हिन जे 84 जन्म पूरा कया, हाणे खेल पूरो थी। इहे चोलो पुराणो आहे, पुराणो संबंध बि ख़लासु थियण वारो आहे। हाणे कंहिंखे यादि करूं, ख़त्म थियण वारी चीज़ खे यादि न कबो आहे। नयो मकान ठहींदो आहे त पोइ पुराणे सां दिलि हटी वेंदी आहे। हीअ आहे बेहद जी ॻाल्हि। सर्व जी सदगति थींदी आहे, अर्थात रावण जे राज्य में सभिनि खे छुटकारो मिलंदो आहे। रावण सभिनि खे बिगाड़े छॾंदो आहे। भारत बिल्कुलु ई कंगाल भ्रष्टाचार थी वियो आहे। माण्हू भ्रष्टाचार सम्झंदा आहिनि करप्शन, एडल्ट्रेशन खे, चोरी ठगी खे, परंतु बाप चईंदा आहिनि पहिरियों भ्रष्टाचार आहे मूत पतेली ठहिणु। शरीर विकास सां पैदा थींदो आहे, इन करे हिनखे विशियस वर्ल्ड चइबो आहे।
सत्युग खे वाइसलेस चइबो आहे। असां सत्युग में प्रवृत्ति मार्ग वारा देवी देवता हुयासीं। चईंदा आहिनि पवित्र थियण सां विकार बिगर ॿार कीअं पैदा थींदा। छा असां पंहिंजी राजधानी बाहुबल सां न योग बल सां स्थापना कंदा आहियूं त छा योग बल सां ॿार न पैदा थी सघंदा आहिनि। जबकि आहे ही वाइसलेस वर्ड पवित्र गृहस्थ आश्रम यथा राजा रानी तथा प्रजा संपूर्ण निर्विकारी यथा राजा रानी संपूर्ण निर्विकारी तथा प्रजा हुते त हूंदी संपूर्ण निर्विकारी यथा राजा रानी जेका ठहिण वारा हूंदा उहे हिते संगम युग ते हूंदा। सतयुग में त सभी ही हूंदा हिते संपूर्ण, बाक़ी कलयुगी दुनिया वारा संपूर्ण विकारी ठहींदा आहिनि और जेका राजा रानी ठहिणा हूंदा न उहा हिते महाराजा महारानी वो संगम ते ये डिग्री प्राप्त कंदा बिना मार खाए योग बल सां खुद के पवित्र ऐं प्रजा दास दासियूं मार खाई करे पवित्र ठहींदा। सत्युग में विकार हूंदो न आहे, न की चइबो आहे ईश्वरीय राज ईश्वर बाप जी स्थापना कयल हुआ। हाणे त रावण राज्य आहे न, शिव बाबा जी पूजा थींदी आहे जंहिं स्वर्ग स्थापना कयो। शिव बाबा जी पूजा थींदी आहे जंहिं स्वर्ग स्थापना कयो। रावण जे नरक ठाहियो हुनखे जलाईंदा आहिनि। द्वापर कॾहिं खां शुरू थियो इहे कंहिंखे पतो न आहे। इहे बि सम्झ जी ॻाल्हि आहे। आहे ही तमो प्रधान आसुरी दुनिया असुरनि जी दुनिया आहे न, उहा आहे ईश्वरीय दुनिया। हुनखे स्वर्ग दैवी पावन दुनिया चइबो आहे। ये नर्क पतित दुनिया आहे। ये ॻाल्हियूं बि सम्झंदा उहे ई जो रोज़ु पढ़ंदा। ॾाढा चईंदा आहिनि फलाणे जॻह स्कूल थोरी आहे, अरे हेड ऑफिस त आहे न, तव्हां अची करे डायरेक्शन वठो, वॾी ॻाल्हि त न आहे न, है न। मतिलबु माउंट आबू ते वञी करे डायरेक्ट 7 ॾींहंनि जो कोर्स करो। बाबा त चईंदा आहिनि जाते आहिनि उते मुरली मिलंदी रहंदी, पढ़ंदा रहो। बाबा चवनि था हाणे सृष्टि चक्कर के सेकेंड में सम्झाइबो आहे। सत्युग त्रेता पास्ट थी वियो, पोइ द्वापर कलयुग इहे बि पास्ट थी वियो। हाणे संगम आहे। नई दुनिया में वञण लाइ पढ़णो आहे। हर हिक जो हक़ु आहे पढ़णु। बाबा सां नौकरी कंदा आहियूं, अच्छा हिकु हफ़्तो ज्ञान वठो पोइ हली वञो। मुरली मिलंदी रहंदी। 7 रोज़ पट्टी में ज़रूरु रहणो आहे। भले 7 रोज़ ईंदो परंतु सभिनि जी बुद्धि हिकु जहिड़ी न आहे। 7 रोज़ भट्टी माना कोई भी यादि न अचे, कोई सा पत्र व्यवहार आदि न थिए। सभु हिकु जीअं त सम्झी न सघंदा न। हिते पतितनि खे पावन ठाहिणो आहे। इहे पतितपनो बि रोग आहे। अधु कल्प जा महारोगी मनुष्य आहिनि, उन्हनि खे अलॻि वेही विहारणो पए। कोई जो बि संग न हुजे। ॿाहिरि वेंदा उल्टो सुल्टो खाईंदा पतित जे हथ जो। सत्युग में देवताऊं पावन हुया, हुन जे लाइ ॾिसो ख़ासि मंदर ठहींदा आहिनि। देवताउनि खे पोइ पतित छुई न सघंदा आहिनि। हिन समय मनुष्य बिल्कुलु पतित भ्रष्टाचारी आहिनि। शरीर विख सां पैदा थींदो आहे, इन करे हुननि खे भ्रष्टाचार चइबो आहे, भ्रष्टाचारी चइबो आहे। सन्यासियुनि जो बि शरीर विख सां ठहियलु आहे। बाबा चईंदा आहिनि पहिरियों आत्मा खे पवित्र ठहिणो आहे, पोइ शरीर बि पवित्र खपे। पर इन करे पुराणो ऐं ॿिया शरीर सभु विनाश थी वेंदा। हिते पहिरियों पतित शरीर में आत्मा वेही पावन ठहींदी, पोइ इहो शरीर विनाश थी वेंदो, पोइ उनखे पावन शरीर मिलंदो। सभिनि खे वापसि वञिणो आहे। इहे क़यामत जो समय आहे। सभिनि खे पवित्र ठही वापसि वञिणो आहे। भारत में होलिका मल्हाईंदा आहिनि। हिते 5 तत्वनि सां शरीर तमो प्रधान आहे। सत्युग में शरीर बि सतो प्रधान हूंदो। श्री कृष्ण जो चित्र आहे न, नर्क खे लत मारणो हूंदो आहे, श्री सत्युग में वञिणो। मुर्दे खे बि जॾहिं शमशान में वठी वेंदा आहिनि त पहिरियों मुंहुं शहर तरफ़ कंदा आहिनि, पेर शमशान तरफ़। पोइ जॾहिं शमशान जे अंदरि घुसंदा आहिनि शमशान जे अंदरि घुसंदा आहिनि त मुंहुं शमशान तरफ़। हाणे तव्हां स्वर्ग तरफ़ वेंदा आहियो त तव्हांजो मुंहुं
शांतिधाम सुखधाम तरफ़ हुजणो खपे, पेर दुखधाम तरफ़। ये तो मुर्दनि जी ॻाल्हि आहे, उहो त मुर्दनि जी ॻाल्हि आहे, हिते त पुरुषार्थ करिणो हूंदो आहे न। स्वीट होम की यादि कंदे कंदे तव्हां आत्मा जो स्वीट होम में हली वेंदा। ये बुद्धि जी प्रैक्टिस आहे। ये बाप वेई सभु राज सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां आत्माउनि खे वञिणो आहे पंहिंजे घर। ये पुराणो चोलो, पुराणी दुनिया। नाटक पूरो थियो माना 84 जन्म पूरा थिया। केॾी शांती आहे बाबा खे यादि करणु। दुनियादारी में केॾो शोर आहे। ये करो, ये करो, ये करो, पुॼे बि नथो माण्हू खे। भले पैसो आहे, शरीर ठीकु आहे, लेकिन आत्मा खे इच्छा बि न आहे। पर त बि दिखावो, थोरे समय जे लाइ माण्हू दिखावे में ख़ुशि थिए थो, है न, लेकिन भॻवान वटि नथो अचे। ठीकु आहे, चओ न भई एॾा परेशान आहियो, थोरो भॻवान खे यादि करो। माण्हुनि खे बि नथो पुॼे कि एॾो परेशान आहियूं असां। चलो आयो न आयो, लेकिन थोरो समय भॻवान जे नाम जा ई, भले अज्ञान काल में थोरो समय भॻवान जे नाम जा ई भॼन कीर्तन ॿुधो त बि ठीकु आहे, उहो बि नथो पुॼे। त ये पुराणो चोलो, पुराणी दुनिया। नाटक पूरो थियो माना 84 जन्मनि जो पाठ ॿुधायो। ये बि सम्झाइबो आहे कि सभु 84 जन्म न वठंदा आहिनि। जो ईंदा ई पोइ आहिनि ॿिया धर्म, ज़रूरु उन्हनि जे कम जन्म हूंदा। इस्लामियुनि सां बौद्धियुनि जो कमु, क्रिश्चन सां उन्हनि सां कमु। गुरु नानक सिख माण्हू आया ई हाणे आहिनि। गुरु नानक खे 500 वर्ष थिया आहिनि। असांजे 5000 वर्ष जे हिसाब सां बाबा चवनि था गुरु नानक खे 500 वर्ष थिया आहिनि। उहे थोरी 84 जन्म वठंदासीं। हिसाबु कबो आहे न, 5000 वर्ष में एतिरा जन्म, त 500 वर्ष में केतिरा जन्म हूंदा? 12-13 जन्म वरिता हुननि। क्राइस्ट 2000 वर्ष उनखे थिया आहिनि, त उन्हनि जा केतिरा जन्म हूंदा? अधु सां बि कमु हिसाबु आहे न। हिन में कोई केतिरा एक्यूरेट न करे सघंदा। हिन ॻाल्हियुनि में डिबेट करण में जास्ती टाइम वेस्ट न करिणो। तव्हांजो कमु आहे बाप खे यादि करे आत्मा खे पावन ठाहिणु। मेन आहे असांजी आत्मा जे सभु पाप भस्म थी वञनि, हिसाबु किताबु चुकंदो थी वञे, है न। बाबा चवनि था फालतू ॻाल्हियुनि में बुद्धि न वञणी खपे। बाबा सां योग लॻाइणु, चकर खे ॼाणणु। जी लेकिन पढ़ाई लिखाई में बि ॾिसो, जो ॿार लेट ईंदा आहिनि न, है न, उन्हनि खे छा कंदा आहिनि? उहे सिर्फ़ु सोचंदा आहिनि कि मेन छा आहे जो पढ़ी करे असां सुठा मार्क्स बि वठी वठूं, पास बि थी वञूं। त हाणे उहो त शुरू में हुया जो उन्हनि खे एॾो टाइम हुयो जो उन्हनि इहे सभु कयो। हाणे असांखे पंहिंजी बुद्धि हिन में न लॻाइणी आहे। हाणे बाबा खे यादि करण में देही अभिमानी स्थिति में सिद्ध थियणो आहे, ताकी असांखे धर्मराजपुरी में न वञिणो पए, ताकी असांखे हाणे ई बाबा जी यादि में रही करे सभु पाप भस्म थी वञनि, विक्रम विनाश थी वञनि, ऐं दैवी गुण धारण करो, मतिलबु धारणा, है न। ऐं बाबा जी यादि में रहंदा त सेवा त ऑटोमेटिकली थींदी रहंदी। धारणा कंदा त बि ऑटोमेटिकली तव्हांजा कर्म चेंज थींदा, त उहा बि सेवा थी वेंदी। इन करे बाबा चवनि था मेन ॻाल्हि आहे बाप खे यादि करणु। श्री हाणे लेट आया आहियूं न, फालतू ॻाल्हियुनि में बुद्धि न वञणी खपे। बाप सां योग लॻाइणो आहे, चक्र खे ॼाणणो आहे, बाक़ी पाप नष्ट थी वेंदा यादि सां। इन में महिनत आहे। इन करे भारत जो प्राचीन योग चईंदा आहिनि, जो बाबा ई सिखलाईंदा आहिनि। सत्य त्रेता में त योग जी ॻाल्हि न आहे, पोइ भक्ति मार्ग में हठ योग शुरू थी वेंदो। ये सहज राजयोग आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करण सां पावन ठहींदव।
मूल ॻाल्हि आहे बाबा जी यादि जी, कोई बि पाप न करिणो आहे। देवी देवताउनि जे मंदर आहिनि, सॼी पावन आहिनि। पुजारी माण्हू त पतित आहिनि, पावन देवताउनि खे सनानु आदि कराईंदा आहिनि। वास्तव में पतित खे हथ बि न लॻाइणो, मतिलबु मूर्तियुनि खे बि हथ न लॻाइणो। पहिरियों जो मतिलबु पुजारी वग़ैरह जो हूंदा आहिनि न, कई हूंदा आहिनि जो उहो बि ब्रह्मचारी फॉलो कंदा आहिनि। अॼुकल्ह त सभु पतित थी विया आहिनि न। पोइ बि हीअं जीअं दुनिया वारा रोज़ु गंद कंदा आहिनि, हीअं न कंदा हूंदा, पतो न आहे। अॼुकल्ह त किथे कोई विश्वास न रखिबो आहे। इहे सभु भक्ति मार्ग जी रस्म रिवाज आहे। हाणे असां पावन ठहूं था, पवित्र थी वेंदासीं, पोइ देवता ठही वेंदासीं। हुते त पूजा आदि जी दरकार न रहंदी। सर्व जो सदगति दाता त हिकु बाप आहे, उन्हनि खे भोलेनाथ चइबो आहे। मां ईंदो आहे पतित दुनिया पतित शरीर में, रावण राज्य में। हा, कोई जे तन में प्रवेश करे मुरली हलाए सघंदो आहे। हिन जो मतिलबु इहे न कि मां सर्वव्यापी आहियां। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी आत्मा है, फॉर्म में बि लिखवाइबो आहे तव्हांजी आत्मा जो बाप केरु, परंतु सम्झंदा न आहिनि। आत्मा जो बाप त हिकु ई हूंदो आहे। असां सभु ब्रदर्स आहियूं। फादर हिकु आहे, हुननि सां वरसो मिलंदो आहे जीवन मुक्ति जो। उहो ई लिबरेटर गाइड आहे न, शिव बाबा। सभी आत्माउनि खे वठी मच्छरनि सां दृश्य, सभी आत्माऊं हली वेंदियूं। स्वीट होम, हिन करे पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे, होलिका थींदी आहे, शरीर सभु ख़तमु थी वेंदा, बाक़ी आत्माएं सभु वापसि हली वेंदियूं। सत्युग में त पोइ थोरी ई हूंदियूं। सम्झाइणो खपे स्वर्ग जी स्थापना केरु कराईंदो आहे, कलयुग जो विनाश केरु कराईंदो आहे। सो त क्लियर लिखियलु हुजे। चईंदा आहिनि मिठवा गुर त घुराए, प्यार करो त तव्हांखे प्यार मिलंदो। शिव बाबा सां रूहानी प्यार चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि जो मुंहिंजे अर्थ ॾाढी सर्विस कंदा आहिनि, मनुष्य खां देवता ठाहिण जी उहे जास्ती प्यारा लॻंदा आहिनि। जो पुरुषार्थ कंदा उहो ई ऊच वरसो पाईंदा। जो पुरुषार्थ कंदा उहो ई ऊच वरसो पाईंदा। वरसो आत्माउनि खे पाइणो आहे। कंहिंसां? परमात्मा बाप सां। वरसो आत्माउनि खे पाइणो आहे परमात्मा बाप सां। आत्म अभिमानी ठहिणो पए। कई ॾाढियूं भूली बि कंदा आहिनि। पुराणी आदतियूं पकी थी वियूं आहिनि, न त केतिरो बि सम्झायो उहो छुटंदी न आहिनि। हुन सां पंहिंजो पद कमु करे छॾियो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़ी बि ॻाल्हि जी डिबेट में पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो। व्यर्थ ॻाल्हियुनि में बुद्धि जास्ती न वञे। जेतिरो थी सघे यादि जी यात्रा सां विक्रम विनाश करणा आहिनि। आत्म अभिमानी रहण जी आदत विझणी आहे। ॿियो आहे हिन पुराणी दुनिया सां पंहिंजो मुंहुं फेरे वठिणो आहे। शांतीधाम सुखधाम खे यादि करो। नयो मकान ठहींदो आहे त पुराणे सां दिलि हटिजी वेंदी आहे न। वरदाना ईश्वर कुल जी स्मृति द्वारा माया जो सामनो करण वारा सदा समृद्ध स्वरूप वठो। कहिड़े बि कार्य में सफलता प्राप्त करणी आहे त पहिरियों स्मृति द्वारा समृद्ध स्वरूप ठहो। समृद्धि अचण सां माया जो सामनो करणु सहज थी वेंदो। ऐं बाबा चवनि था समृद्धि कीअं ईंदी? ख़ुदि खे ईश्वरीय कुल जो सम्झो। जहिड़ी स्मृति ओड़ो स्वरूप ठही वेंदो। इन करे सदा पावरफुल स्मृति रहे कि जेसि ताईं इहे ईश्वर जनम आहे
तेसिताईं हर सेकेंड, हर संकल्प, हर कार्य ईश्वर अर्थ ही आहे। तव्हां बसि संकल्प करो मुंहिंजो हर सेकेंड, हर समय, हर बोल, हर कर्म ईश्वर सेवा जे लाइ हुजे। असांजो ये ईश्वर कुल आहे, ये स्मृति ही सीट, ये स्मृति जी सीट सर्व कमज़ोरियुनि खे समाप्त करे ॾींदी। असांजे ईश्वर कुल जी स्मृति जी सीट असांजी सर्व कमज़ोरियूं बि समाप्त करे छॾींदी। स्लोगन आहे सत्य समय प्रमाण स्वयं सिद्ध थी वेंदो। हिनखे सिद्ध करण जी आवश्यकता न हूंदी कंहिंखे, सत्य खे। हिन करे अगरि कोई ॻाल्हि सही बि आहे, तव्हांखे माण्हू न बि मञनि था त असांखे कोई टेंशन करण जी ज़रूरत न आहे। समय प्रमाण सत्य अवश्य ई सिद्ध थी वेंदो आहे। हिनखे सिद्ध करण जी आवश्यकता न हूंदी आहे। अव्यक्त इशारो मेजॉरिटी जे साम्हूं सर्विस में बाधा विझण वारो मुख्य विघ्न ईंदो आहे। मां ईअं कयो, मां ई करे सघंदो आहियां, ये माप न अचणु, हिनखे चइबो आहे ज्ञान जो अभिमान, बुद्धि जो अभिमान, सर्विस जो अभिमान। हिन रूपनि में ई विघ्न ईंदो आहे। हिन प्रकार सां विघ्ननि खे समाप्त करण लाइ सदा हिकु शब्द यादि रखिणो आहे कि मां त निमित्त आहियां। निमित्त ठहिण सां ई निराकारी, निरंकारी, नम्रचित, निसंकल्प अवस्था में रही सघंदा। निमित्त ठहिण सां तव्हां निराकारी, निरहंकारी, नम्रचित, निसंकल्प अवस्था में रही सघंदा। ये धारणा वायुमंडल खे निर्विघ्न ठाहींदियूं आहिनि। त असांखे कोई बि कार्य, असां त निमित्त आहियूं, असां त निमित्त ठही करे बाबा जी आत्मिक करूं त कोई अहंकार बि न हूंदो, नम्रचित बि रहंदो, संकल्प बि न हलंदो, त वायुमंडल बि निर्विघ्न थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।